ज़िंदगीअ में भरोसो लाज़िम हूंदो आहे। त हिकिड़ो नंढिड़ो सुवालु थो उभिरे त भरोसो कजे या न कजे। बिल्कुलु कजे, छो जो इंसान जी फितरत रही आहे त शुरूआति में हू कंहिं न कंहिं माण्हूअ ते भरोसो लाज़िम कंदो आहे, ज़रूरु करिणो पवंदो आहे। छो जो जेकॾहिं जॾहिं माण्हू भरोसो कंदो आहे तॾहिं त हुन ते तवकल थींदी आहे। जॾहिं तवकल थींदी आहे त माण्हू पाण पुरसुकून थी वेंदो आहे, ऐं जॾहिं माण्हू पुरसुकून थी वेंदो आहे त ज़िंदगी आसान थी वेंदी आहे। त जॾहिं हिकिड़ो दफ़ो माण्हू कंहिं ते भरोसो कंदो आहे ऐं भरोसो टुटी वञे त पोइ छा कजे। हूअं बि चयो वियो आहे त जेको अक़लमंद माण्हू हूंदो आहे उहो ॿीहर साॻी शइ खां साॻी जॻह तां नुक़सानु न आहे खणंदो। जेकॾहिं तव्हां हिकिड़ो चकर कंहिं माण्हू ते भरोसो कयो आहे, उहो तव्हांजो भरोसो टुटे थो त ॿीहर हुन ते भरोसो करणु ज़रूरी न आहे। ज़िंदगीअ में ॿिनि क़िस्मनि जा भरोसा थींदा आहिनि। हिकिड़ो माण्हू ॿियनि ते भरोसो कंदो आहे, ॿियो पंहिंजो पाण ते भरोसो कंदो आहे। ऐं दुनिया में अहमियत वारो जेको वधि में वधि हूंदो आहे उहो पाण ते भरोसो हूंदो आहे। जॾहिं न दुनिया तव्हांखे चए तव्हां हीअ नथा करे सघो, तॾहिं तव्हां उहो कमु कयो, इहो भरोसो हूंदो आहे। इहा ई कामयाबी हूंदी आहे। जॾहिं न तव्हांखे दुनिया पोइते धिकींदी वञे, तव्हांखे पोइते हटाईंदी वञे ऐं तव्हां वापसि वरी साॻी जॻह ते मोटी अचो ऐं उहा शइ कयो, त इहो भरोसो हूंदो आहे। इहा ख़ुदि एतमादी हूंदी आहे, इहो ट्रस्ट हूंदो आहे। जॾहिं न दुनिया वारा रड़ियूं करे चवनि त तूं नथो करे सघे, नथो करे सघे, अॼु नुक़सानु थींदी, तॾहिं उहो माण्हू पंहिंजो पाण अॻिते वधे ऐं को न को कमु करे, त इहो भरोसो हूंदो आहे। जॾहिं न माण्हू जो पंहिंजो पाण ते भरोसो वधी वेंदो आहे त कामयाबी क़रीब थी वेंदी आहे। जॾहिं कामयाबी क़रीब थी वेंदी आहे त माण्हू जो एतमादु वधी वेंदो आहे। जॾहिं न माण्हूअ जो एतमादु वधी वेंदो आहे त पोइ ॿिया बि हुन ते भरोसो करणु लॻंदा आहिनि या ट्रस्ट करणु लॻंदा आहिनि। ज़िंदगीअ में जेतिरे क़दुरु तव्हां पंहिंजी इज़त कंदा आहियो, दुनिया वारा ओतिरी तव्हांजी इज़त कंदा आहिनि। इहो उसूलु आहे। जेकर तव्हां पंहिंजी इज़त नफ़्स नथा सुञाणो, पंहिंजो पाण खे नथा सुञाणो, त यकीन ॼाणो त दुनिया वारा बि तव्हांखे कोन सुञाणींदा। उहे बि तव्हांखे अहमियत न ॾींदा, उहे बि तव्हांजी इज़त न कंदा, तव्हांजो एतिराम न कंदा, तव्हांखे उन मुक़ाम ते उन जॻह ते न रखंदा जंहिं जॻह ते तव्हां चाहियो था। हर उहो माण्हू जेको शिकायत कंदो आहे त फलाणे माण्हू मुंहिंजी इज़त न कई, हालांकि उनखे इहो महसूसु करणु घुरिजे आहे या ॼाणणु घुरिजे आहे त जंहिं जॻह ते वञा थो पियो उन जॻह ते मूंखे मान मिलंदो, इज़त मिलंदी या न मिलंदी। जेकॾहिं इहा शइ सोचे करे माण्हू अॻिते विख वधाईंदो आहे न, त पोइ ज़िंदगी में उहे जेके ॾुखायूं अचनि थियूं पयूं, जेके इहे टॉक्सिक माण्हू हूंदा आहिनि, जेके ज़हरीला माण्हू हूंदा आहिनि, जेके हमेशह ॾंग बि हणंदा आहिनि ऐं चवंदा आहिनि असां तुंहिंजे फ़ाइदे में आहियूं, उन्हनि खां माण्हू परे थी वेंदो आहे। दुनिया में जॾहिं बि को माण्हू तव्हांजी इज़त नफ़्स मजरूह करे, दुनिया में जॾहिं बि को माण्हू तव्हांजी इज़त न करे, दुनिया में जॾहिं बि को माण्हू भरी महफ़िल में तव्हांखे रुसवा करे, दुनिया में जॾहिं बि को माण्हू तव्हांखे हेठि किराइण जी कोशिशि करे, त उन सां ॿीहर मिलणु ज़रूरी न आहे। उन सां उन ते भरोसो करणु ज़रूरी न आहे। उन खां परे वञणु बहितरीनु शइ हूंदी आहे। छो जो दुनिया में सभ खां बहितरीनु शइ सिहत हूंदी आहे, ऐं जॾहिं सुठी सिहत हूंदी आहे त सुकूनु हूंदो आहे, ऐं जॾहिं सुकूनु हूंदो आहे त माण्हू इत्मिनान सां हूंदो आहे, ऐं जॾहिं माण्हू इत्मिनान सां हूंदो आहे त ज़िंदगी ख़ुशियुनि सां भरिजी वेंदी आहे। ऐं जॾहिं ज़िंदगी ख़ुशियुनि सां भरिजी वेंदी आहे त हीउ अहिड़ो सफ़रु आहे जेको आसानीअ सां गुज़री वेंदो आहे। अलाह साईं असां सभिनी खे सिधो रस्तो ॾेखारे, सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।